अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो ऐं बुलेटिन में मूंसां गॾु साथ ईंदो मुबशिर सोलंकी। सभ खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त दहशतगर्दी KPK जियां बलूचिस्तान में भी मुश्किलातूं पैदा कयूं आहिनि। ख़ारजियुनि खे पाड़ेसरी मुल्क जी सपोर्ट अफ़सोसनाक आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे ताईं सुख सां न वेहंदासीं। कोटिया में सियासी अॻवाननि खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त फील्ड मार्शल दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज जी क़यादत करे रहियो आहे। सिक्योरिटी फोर्सिस ऐं अवाम जूं क़ुर्बानियूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। वफ़ाक़ी हुकूमत बलूचिस्तान जी तरक्की लाइ संजीदा आहे। चीफ ऑफ डिफेंस फोर्स फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त क़ौमी सलामती खे ख़तरे जे हवाले सां ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी आहे। फ़ौज हर क़िस्म जी चैलेंजनि खे मुंहुं ॾियण लाइ पुरज़म आहे। फ़ौज मुल्क जी ख़ुदमुख्तियारी ऐं इस्तिकाम जे तहफ़्फ़ुज़ खे साबित क़दम आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो लाहौर छावनी जे दौरे दौरान ऑफिसरनि खे ख़िताब। मुस्तक़बिल जी जंगियुनि जे सिलसिले में तयारियुनि ऐं जिद्दत इख्तियार करण ते ज़ोर। आर्मी चीफ फॉर्मेशन जे इंतज़ाम हेठि जारी तरबियती मशक़नि जो भी जाइज़ो वरितो। CMH लाहौर में हाई केयर सेंटर जो भी दौरो। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त हर ज़ालिम ऐं माफ़िया ख़िलाफ़ पंजाब जी धरती तंग कई वई आहे। फितनो कहिड़ी भी शक्ल में साम्हूं अचे कानून जी पकड़ खां बची नथो सघे। लाहौर में आलमनि जी मान में तकरीब खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ वधीक चयो आहे त कुझु माण्हुनि मज़हब जे नाले ते फितने खे हथी वठाए इश्तिहार पखेड़े पाण खे मज़हबी जमात जो नालो था ॾियनि। दीनी आलिम फितनी ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियुनि खे रोकण खां अॻिते अचनि। मिर्ज़ापुर वेझो कलोड़ा ऐं जुड़ेजा दुरनि में तकरार तां ज़ाल मुड़ुस क़तल। कचे वारे इलाइक़े में हलंदड़ पुराणे तकरार तां हथियारबंदनि जो घर ते हमलो। जुड़ेजा दुर सां तालुक़ रखंदड़ प्रियालो वासी अलहयार नारे जो ऐं संदसि घरवारी मारिजी विया। लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि जे हवाले। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कयूं पिया। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। शाहपुर जानिया वेझो मेले तां मोटंदड़नि जी चिंची रोड़ी केनाल में किरी पई। 203 ॿारड़ा ॿुॾी फौत। दौरफाल मोरी वटि हादसो। हिक ई घर जा 9 भाती ॿुॾी विया। मौजूदा माण्हुनि 7 ॼणनि खे बचाए वरितो। 10 वरियनि जो फरहान ऐं 12 वरियनि जो मेहरान ख़ासि केली फौत। ॻोठ काज़ी ख़ासि केली वासी दरगाह पीर शहमीर जीलानी जे मेले तां मोटंदे हादसे जो शिकार थिया। बदीन में हारी कैलाश कोहली जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सभई माण्हुनि जो धरणो। मक़तूल जा वारिस औरतूं ऐं मर्द रोडनि ते निकिरी आया। मासूम ॿारनि समेत थरकोल रोड ते धरणो। ट्रैफ़िक मुअतल। वारसनि जो चवणु आहे त 4 ॾींहं गुज़रण बावजूदि नौजवान जा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जारी रखियो वेंदो। नंगर पार्कर वेझो हिरण जी ज़ख़्मी हालत में हथ अचण वारे वाक़िए जो 2 जवाबदारनि मथां केस दाख़िल। जंगली जीवत खाते नायाब नस्ल जे हिरण खे ज़ख़्मी हालत में हथ अचण वारे वाक़िए जो नोटिस वरितो। इंस्पेक्टर उस्मान कुंभार जी फरियाद ते जवाबदार गीनो कोहली ऐं केवल कोहली ख़िलाफ़ केस दाख़िल। ॼाणल जवाबदारनि मथां हिरण खे कूड़के में फासाए ज़ख़्मी करण जो इल्ज़ाम। मलकानी शरीफ़ जो मासूम निगरी पाणी जे खॾ में ॿुॾी फौत। ॻोठ खमीसो पवर में पहुरियत लौंग पवर जे 4 वरियनि जी न्याणी समलिन रांदि कंदे खॾ में किरी फौत थी वई। पोती नींगरीअ जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। कंदकोट में जमात इस्लामी तरफ़ां हुकूक तइलीम जो उनवान हेठि रैली। घंटाघर चौक खां प्रेस क्लब ताईं रैली में समें कारकुननि जी शिरकत। अॻवान ख़िताब कंदे चयो त का बि क़ौम ऐं मुआशिरो तइलीम खां सवाइ तरक़ी नथो करे सघे। ज़िले कश्मीर कंदकोट जे सवें स्कूलनि खे ताला लॻल आहिनि। कश्मीर समेत पूरे सूबे में बंदि पियल सरकारी स्कूल खोले बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि।